ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ है 21/5/2026। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार श्रीमते हली करे सभिनि खे सुख ॾियो। आसरी मते दुख ॾींदा आया आहियो, हाणे सुख ॾियो, सुख वठो। प्रश्न: बुद्धिवान ॿार खे राज खे सम्झण जे कारण उच्च पद पाइण जो पुरुषार्थ कंदा आहिनि। उत्तर: उहे सम्झंदा आहिनि कि दुख सुख हार जीत जो खेल आहे। हाणे अॼुकल्ह सुख जो खेल हलण वारो आहे, हुते कहिड़े प्रकार जो दुख न हूंदो। हाणे नई राजधानी अचण वारी आहे, उन जे लाइ बाप पंहिंजो परमधाम छॾे करे असां ॿारनि खे पढ़ाइणा आहिनि। हाणे पुरुषार्थ करे उच्च पद पाए वठिणो आहे। गीता बदिली वञे दुनिया न बदिलंदासीं असां। ओम शांति। मिठे मिठे ॿारनि अर्थ सम्झो। हिते कोई कसम खाइण जी दरकार न आहे। इहे त आत्मा में सम्झ खपे। आत्मा सिधो तमो प्रधान थियण जे कारण बिल्कुलु बेसमझ थी वई आहे। ॿार ॼाणंदा आहिनि असां केतिरा बेसमझ हुयासीं, हाणे केतिरा समझदार ठहिया आहियूं। ॿिया सत्संग आदि इहे सभु ॻाल्हियूं सत्संग आदि में इहे ॻाल्हियूं हूंदियूं न आहिनि। उहे शास्त्र रामायण आदि पढ़ंदा आहिनि, हिकु कन सां ॿुधो, ॿियो कन सां कढी छॾियो। कोई प्राप्ति न आहे। यज्ञ तप दान पुण्य आदि ॾाढो कंदा आहिनि, धक्का खाईंदा रहंदा आहिनि, प्राप्ति कुझु न आहे। हिन दुनिया में कोई खे सुख न आहे। हाणे बाबा सॼी सम्झ ॾींदा आहिनि। सभिनि खे सुख शांति ॾियण वारो हिकु बाबा आहे। मनुष्य त बिल्कुलु ई घोर अंधियारे में आहिनि। भक्ति मार्ग वारा बि यादि कंदा आहिनि, हे दुख हरता सुख हरता सदगति दाता। ॾिसो दुनिया में छा लॻो पियो आहे, सभिनि खे दुख लॻो ई रहंदो आहे। जो बि मनुष्य मात्र आहे, कंहिंखे बि इहो पतो न आहे कि बाप केरु आहिनि, बाप सां छा वरसो मिलंदो आहे। बेहद जे बाप खे ॼाणंदा ई न आहिनि, धक्का खाईंदा रहंदा आहिनि शांति जे लाइ। हाणे हाणे कंहिं चयो मन जी शांति खपे, आत्मा चईंदी आहे। इहे बि मनुष्य न ॼाणंदा आहिनि। देह अभिमान आना साधु संत आदि सभु दुखी आहिनि, सभु शांति चाहींदा आहिनि। बीमारी आदि त साधु संतनि खे बि थींदी आहे, एक्सीडेंट थींदा आहिनि। दुनिया में दुख जे सवाइ ॿियो कुझु न आहे। हाणे तव्हां बुद्धिवान ठहिया आहियो। बाबा सम्झायो आहे, ड्रामा जे अंदरि नई दुनिया पुराणी दुनिया सुख दुख जो खेल ठहियलु आहे। बाबा तव्हांजी बुद्धि जो तालो खोलियो आहे। हाणे सभु मनुष्य मात्र जी बुद्धि खे गोदरेज जो तालो लॻल आहे, बिल्कुलु ई तमो प्रधान बुद्धि आहे। तव्हां 12 नंबरवार पुरुषार्थ अनुसार ॼाणंदा आहियो। बराबरि बेहद जो बाबा मिलियो आहे। उहे असांखे सृष्टि जे आदि मध्य अंत जो राज ॿुधाईंदा आहिनि कि खेल कीअं ठहियलु आहे। सभु सुख जॾहिं सुख हूंदो आहे त दुख जो नाम निशान न हूंदो आहे। तव्हां ॿारनि जी बुद्धि में आहे कि असां बाप सां सुख शांति संपत्ति जो वरसो वठंदा आहियूं। सत्य खां वठी करे त्रेता अंत ताईं कोई दुख न आहे। हाणे तव्हां ॿार रोशनी में आहियो, तव्हां पुरुषार्थ था करो। पंहिंजी राजधानी में हिकु ॿ सां उच्च पद पायो। इहे स्कूल आहे न बेहद जो बाप पढ़ाईंदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो उहो असांजो मोस्ट बिलवेड बाप आहे, जंहिंजी अपरंपार महिमा आहे। उहो उच्च ते उच्च बाबा श्रीमत ॾींदा आहिनि। बाक़ी सभु मनुष्य मात्र आसरी मते हिक ॿिए खे दुख ॾींदा रहंदा आहिनि। तव्हांखे श्रीमत ते सभिनि खे सुख ॾियणो आहे। हिन ड्रामा में असां एक्टर्स आहियूं, इहे कोई न ॼाणंदा आहिनि। तव्हां ॿार हाणे सम्झंदा आहियो हिन ड्रामा में भारतवासियुनि जो ई ऑलराउंडर पार्ट आहे। अॻियां त तव्हां कुझु बि न ॼाणंदा आहियो। हाणे त मूल वतन खां वठी करे सूक्ष्म वतन स्थूल वतन सभिनि खे तव्हां ॼाणे विया आहियो। तव्हांखे सचो ज्ञान आहे। परमपिता परमात्मा असांखे हिननि द्वारा पढ़ाइनि था। बाबा असांखे त्रिलोक जो सॼो ज्ञान ॾियनि था। इहा आहे काटन जो जंगल। ॿार ॼाणंदा आहिनि हाणे असां काटन सां फूल अर्थात मनुष्य खां देवता ठाहींदा आहियूं। हिते त नंढा वॾा सभु दुख ॾींदा आहिनि। गर्भ में माता जो गर्भ में माता खे ॿार दुख ॾींदो आहे। इहा ॾाढी ई छीछी पुराणी दुनिया आहे। हिन सृष्टि चक्कर खे कोई ॼाणंदो न आहे। इहा किथां खां आया, केतिरा जन्म वरिता, पोइ किथे वञिणो आहे, कुझु बि न ॼाणंदा आहिनि।
बेहद जो बाप था सब सीताउनि जो हिकु राम आहे उहो निराकार आहे त सभु सीतायूं आहियूं बाप ब्राइड ग्रूम आहे हिकु साजन जी त सभु सजनियूं आहियूं भक्तियूं आहिनि जो बि सीतायूं आहिनि सभु रावण जी जेल में फसियल आहिनि शोक वाटिका में आहिनि सॼी दुनिया जे सभु मनुष्य मात्र हिकु भॻवान खे यादि कंदा आहिनि भक्तनि जो रक्षक भॻवान खे चईंदा आहिनि तव्हां सभु हाणे ब्रह्मा मुख वंशावली ब्राह्मण आहियो ब्राह्मण ॼाणंदा आहिनि असांखे शिव बाबा पढ़ाईंदा आहिनि बाबा सां वरसो ज़रूरु मिलंदो आहे शिव बाबा आहे स्वर्ग जो रचयिता स्वर्ग चओ अथवा दैवी राजधानी चओ इहे स्वर्ग जी राजधानी आहे लक्ष्मी नारायण स्वर्ग जा मालिक आहिनि इहे बि हाणे तव्हां सम्झंदा आहियो हिते जॾहिं सतयुग हुयो त लक्ष्मी नारायण जो राज हुयो हाणे कलयुग आहे मनुष्य त वीचारा घोर अंधियारे में हुजण जे कारण कुझु बि ॼाणंदा न आहिनि कि हाणे कलयुग जो अंत आहे विनाश साम्हूं बीठो आहे तव्हां सभु सीताउनि जो सदगति दाता हिकु राम ई आहे सीताएं सभु दुर्गति में आहिनि परंतु इहे कोई सम्झंदा थोरी आहिनि कि असां दुर्गति में आहियूं पंहिंजे साहूकारनि जो नशो हूंदो आहे उन्हनि खे असांखे एतिरा मकान आहिनि एतिरो धन आहे एतिरा महल आहिनि कंहिंखे पतो न आहे कि दुख जी दुनिया हाणे बदिलणी आहे मतिलबु दुनिया वारा त हुन में ई आहिनि लेकिन कंहिंखे पतो न आहे कि हाणे दुनिया बदिलणी आहे मौत साम्हूं खड़ो आहे सभु मिटी में मिली वेंदो इहा जो कुझु पुराणी दुनिया में ॾिसंदा आहियो विनाश थी वेंदो विनाश लाइ पूरी तयारी थिए थी इहा उहा महाभारत जी लड़ाई आहे उहो ई गीता जो भॻवानु आहे परंतु बाबा जी बायोग्राफी जे में बाप जी बायोग्राफी में ॿार जो नाम विझी छॾियो आहे हाणे शिव बाबा तव्हांखे राजयोग सेखारीनि था वॾी ते वॾी भूल इहा आहे जो भॻवान जो नाम ई गुम करे छॾियो तव्हां ॿार ॼाणंदा कोई मनुष्य साधु संत आदि न पढ़ाईंदा आहिनि शिव बाबा असांखे पढ़ाईंदा आहिनि उहो बाप टीचर सतगुरु बि आहिनि सभु कुझु आहिनि इहे त न भुलिजणो खपे बाबा चईंदा आहिनि असांजा सभु ॿार आहिनि परंतु सभिनि खे थोरी पढ़ाईंदा बाबा चईंदा आहिनि असां भारतवासियुनि खे वरी खां राजयोग सेखारिणा आहे भारतवासी स्वर्गवासी हुया पोइ हीरे मिसल हुया हाणे कौड़ी मिसल आहिनि घर में केतिरी अशांती आहे चईंदा आहिनि बाबा असांखे क्रोध ईंदो आहे ॿारनि खे मारणो पवंदो आहे डर लॻंदो आहे एतिरा असां पंज विकार शिव बाबा खे दान ॾिना पोइ असां छो कंदा आहियूं मतिलबु ईअं सोचंदा आहिनि बाबा सम्झाईंदा आहिनि हिन समय सभई पंज विकारनि जो ग्रहण लॻल आहे देह अभिमान जो भूत अचण सां पोइ सभु भूत लॻी वेंदा आहिनि हाणे बाबा चईंदा आहिनि देही अभिमानी ठह हाणे तव्हांखे सम्झ मिली सतयुग में बि असां आत्म अभिमानी हुयासीं सम्झंदा आहिनि आत्मा जो इहो शरीर हाणे पुराणो थी वियो आयु पूरी थी हिन करे इहो शरीर छॾे हाणे नयो वठिणो आहे सर्प जो मिसाल ॾींदा आहिनि सर्प बि हिकु खाल पुराणी थींदी आहे हुनजी त उहो छॾे नई वठंदा आहिनि इहे दृष्टांत आहे सतयुग जे लाइ हुते तव्हां ईअं शरीर छॾंदा आहियो दुख जी कोई ॻाल्हि न रहंदी आहे हिते केतिरो दुख थींदो आहे रोइण पिटण आदि रहंदा आहिनि हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो इहा पुराणी खल आहे हिते कोई नई खल न मिलणी आहे इहा अंतिम पुराणी जूती आहे हाणे त उन्हनि सां तंग थी विया आहियो हुते त ख़ुशी सां हिकु शरीर छॾे ॿियो वठंदा आहिनि इन ॻाल्हियुनि खे बि तव्हां सम्झंदा आहियो हिते केतिरा नया ईंदा आहिनि सम्झंदा थोरी आहिनि 2-4 रोज़ हितां सां सम्झी करे वेंदा आहिनि पोइ भुलिजी वेंदा आहिनि हा सुठी रीति ॿुधो ख़ुशी थी प्रजा में अची वेंदा प्रजा बि त ढेर ठहिणी आहे इहे ईश्वर जो दर अथवा घर तव्हां ईश्वर जे घर में वेठा आहियो परम पिता पंहिंजो परम धाम छॾे करे साधारण तन में अची करे वेठा आहिनि हुते त बाबा वटि आत्मायूं रहंदियूं आहिनि हिते संगम ते बाबा ख़ुदि आया आहिनि पतितनि खे पावन ठाहिनि उन्हनि खे शिव निराकार बि चईंदा आहिनि
निराकार बाबा खे आत्माऊं ओ गॉड फादर चई पुकारदियूं आहिनि। निराकार शिव बाबा खे आत्माऊं ओ गॉड फादर चई पुकारदे। मनुष्य बिगड़ सम्झी चई ॾींदा आहिनि ओ गॉड फादर। हिन लक्ष्मी नारायण खे बि यूरोपियन माण्हू भॻवान भगवती चईंदा हुया। इन्हनि खे अहिड़ो कंहिं ठातो? इन देवताउनि खे चईंदा आहिनि त सर्वगुण संपन्न, 16 कला संपूर्ण आहियो। पोइ ख़ुदि खे छा चईंदा आहिनि? इहे न ॼाणंदा आहिनि कि इहे बि मनुष्य आहिनि। भारत में ई राज्य करे विया, उन्हनि जे अॻियां वञी करे महिमा ॻाईंदा आहिनि। तव्हां पंहिंजे खे नीच पापी चईंदा रहंदा आहिनि। श्री कृष्ण जे मंदर में वञी करे महिमा कंदा आहिनि, शिव जी महिमा न कंदा आहिनि। बाक़ी उन्हनि जी महिमा अलॻि आहे, देवी देवताउनि जी महिमा अलॻि आहे। अक्सर करे शिव वटि वेंदा आहिनि त चईंदा आहिनि भर दे झोली। पोइ चई ॾींदा आहिनि उहो भांग पीअण वारो आहे, धतूरो खाइण वारो आहे। अरे उते भांग धतूरा किथां खां आया? कुझु बि सम्झंदा न आहिनि, मांगदा रहंदा आहिनि पति खपे, हीअ खपे। दीपमाला ते लक्ष्मी जो आह्वान कंदा आहिनि, उहो केरु आहे? इहे कंहिंखे पतो न आहे। 8-10 भुजायूं कॾहिं हूंदियूं आहिनि छा? इहे चतुर्भुज रूप ॾेखारींदा आहिनि। छो जी प्रवृत्ति मार्ग आहे न, उनजो नाम विष्णु रखी छॾियो आहे। लक्ष्मी नारायण त सतयुग में रहंदा आहिनि। मनुष्य खे पतो न आहे कि विष्णु जा 2 रूप लक्ष्मी नारायण द्वारा पालना थींदी आहे। चित्रनि में लक्ष्मी खे 4 भुजा ॾेई छॾी अथनि। 4 भुजा वारो त ॿारु हूंदो त उन्हनि खे 4 भुजा हुजणी खपे। कुझु बि सम्झंदा न आहिनि। तव्हां हाणे सम्झंदा आहियो बाबा जेसिताईं न आया हुया त असां बि कुझु न ॼाणंदा हुआसीं। हाणे सॼे विश्व जे आदि मध्य अंत खे ॼाणे विया आहिनि। बाबा अची करे पतित दुनिया खे पावन ठाहींदा आहिनि, सॾु बि कंदा आहिनि हे पतित पावन अचो। हाणे परमात्मा कीअं आया आहिनि, कीअं अची करे पतितनि खे पावन ठाहींदा आहिनि? बाबा चईंदा आहिनि 5000 वर्ष पहिरियों असां दैवी स्वराज्य ठातो हुयो। पोइ तव्हां 84 जन्म कीअं वरिता? ही सम्झ अॻियां तव्हांजी बुद्धि में बिल्कुलु बि न हुई। ये ब्रह्मा खे पतो न हुयो, हिन ब्रह्मा खे ई पतो न हुयो। राधे कृष्ण लक्ष्मी नारायण जी पूजा कंदा रहंदा आहिनि, परंतु ये बि पतो न आहे कि राधे कृष्ण ई स्वयंवर खां पोइ लक्ष्मी नारायण ठहींदा आहिनि। हिन करे प्रिंसेस राधे, प्रिंस श्री कृष्ण, हिन करे प्रिंसेस राधे, प्रिंस श्री कृष्ण चई छॾंदा आहिनि। स्वयंवर खां पोइ उन्हनि खे महाराजा महारानी चईंदा आहिनि। महाराजा महारानी ठहींदा आहिनि। इहे जो ख़ुदि ठहनि था उन्हनि खे बि पतो न आहे। बल्कि कोई दीदार बि थींदो आहे, परंतु कुझु बि सम्झंदा न आहिनि। पोइ बि भक्तनि जी भावना अल्पकाल जे लाइ पूरी करण मां साक्षात्कार कराईंदो आहे। हिते त ध्यानु दीदार जी कोई ॻाल्हि ई न आहे। बाप त सम्झाईंदा आहिनि साक्षात्कार में माया प्रवेश करे वठंदी आहे त तव्हांजो पद भ्रष्ट थी वेंदो आहे। हिन करे साक्षात्कार बि थींदो आहे न, त कॾहिं कॾहिं मिक्सचर बि थी वेंदो आहे। त असांखे ॾाढो ध्यानु रखणो खपे। साक्षात्कार में माया प्रवेश करे वठंदी आहे त तव्हांजो पद भ्रष्ट थी वेंदो आहे। ॾाढा अची करे चईंदा आहिनि असांखे शिव बाबा जो साक्षात्कार थियो। अरे तव्हांखे सम्झाइबो आहे फायरफ्लाई केतिरो नंढो हूंदो आहे, अखियुनि सां ॾिसबो आहे छा? आत्मा त उन्हनि सां बि नंढी आहे, जीअं आत्मा आहे वैसे परमात्मा जो रूप आहे। साक्षात्कार बि थींदो आहे त हुन नंढी बिंदी जो थींदो आहे। इहे त नंढी सी बिंदी आहे जो प्रकृति जे विच में रहंदी आहे। आत्मा जो साक्षात्कार थिए
कभी कुछ समझदा न। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो, हाणे असां शिव बाबा जी संतान थिया आहियूं। सभु ब्रह्मा कुमार कुमारी शिव बाबा सां वरसो था वठनि। असांजी एम ऑब्जेक्ट ई इहा आहे। स्टूडेंट आहियूं न, त चईंदा आहियो बाबा सां सहज राजयोग सिखणु आया आहियूं। इहा एम ऑब्जेक्ट आहे। इहा ॿारनि खे भुलिजणो न खपे। भक्ति मार्ग में भगत माण्हू देवताउनि जे अॻियां देवताउनि जे चित्र साथ में रखंदा आहिनि। पोइ तव्हांखे त्रिमूर्ति जो चित्र पॉकेट में रखिणो खपे। हाणे त असांजी बुद्धि में हलंदे फिरंदे अभ्यास ई रहणो। मां आत्मा आहियां बाबा जी संतान। हिन शिव बाबा द्वारा असां इहे लक्ष्मी नारायण ठहूं था। हीअ सदैव तव्हांखे यादि रहे। अच्छा, मीठी मीठी सिके लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सां शिव बाबा खे विकारनि जो दान ॾेई करे पोइ कॾहिं वापसि न वठिणो आहे। देह अभिमान जे भूत सां बचिणो आहे। हिन भूत सां सभु भूत अची वेंदा आहिनि। हिन करे आत्म अभिमानी ठहिण जो अभ्यास करो। ॿियो आहे ध्यानु दीदार जी आश न रखणी आहे। एम ऑब्जेक्ट खे साम्हूं रखी पुरुषार्थ करिणो आहे। श्रीमत ते सभिनि खे सुख ॾियणो आहे। वरदान करन करावन हार जी स्मृति सां सेवा में सदा निर्माण जो कार्य करण वारा कर्मयोगी ठहो। कोई भी कर्मयोगी जे श्रेष्ठ में परिवर्तन करो। सिर्फ़ कर्म करण वारा न, लेकिन कर्मयोगी। कर्म अर्थात व्यवहार और योग अर्थात परमार्थ ॿिन्हिनि जो बैलेंस। शरीर निर्वाह जे पुठियां आत्मा जो निर्वाह भुलिजी न वञो। जो भी कर्म करो उहो ईश्वर सेवा अर्थ करो। इन जे लाइ सेवाउनि में निमित मात्र जो मंत्र व करनहार जी स्मृति जो संकल्प सदा रहे। जो भी कर्म करो वो ईश्वर सेवा अर्थ करो। जो भी कर्म करो वो ईश्वर सेवा अर्थ करो। हिन लाइ सेवाउनि में निमित मात्र ये मंत्र व करावनहार जी स्मृति जो संकल्प सदा यादि रहे। करण निमित मात्र ऐं करनहार जी स्मृति भाव सां करावनहार भुलिजे न त सेवा में निर्माण ई निर्माण कंदा रहंदा। स्लोगन आहे सेवा व संबंध संपर्क में विघ्न पवण जो कारण आहे पुराणा संस्कार। हिन संस्कारनि सां वैराग्य हुजे। सेवा व संबंध संपर्क में विघ्न जो कारण छा हूंदो आहे? पुराणा संस्कार। त हिन पुराणे संस्कारनि सां वैराग्य हुजे। अव्यक्त इशारो सदा अचल अॾोर हिकिड़े स्थिति जो अनुभव करो। सभिनि खां श्रेष्ठ तख़्त बाप दादा जो दिलि तख़्त नशीन थियणु। लेकिन हिन तख़्त ते विहण लाइ पहिरियों अचल अॾोर हिकिड़े स्थिति जो तख़्त खपे।
अच्छा लॾो हिकिड़े स्थिति जो तख़्त खपे। हिकिड़े स्थिति जे तख़्त ते तॾहिं स्थित रही सघंदा आहियो जॾहिं अकाल तख़्त नशीन ठहिण जो अभ्यास हूंदो। जीअं उहे तपस्वी सदैव आसन ते वेहींदा आहिनि, ईअं तव्हां पंहिंजी हिकिड़े आत्मा जी स्थिति जे आसन ते विराजमान रहो। हिन आसन खे कॾहिं छॾो हिन आसन खे न छॾो, तॾहिं सिंहासन मिलंदो कंहिंजो सत्य गुजो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।